बिने पासन का अबू बकर उमर टे पास का उस्मान ऐं अलिया वाह जी महफल भलिया इन खां सवा कहिड़ी गलिया निहारे त नबी करीम जी ज़ात जे हथ में मानिया अली मुर्तज़ा जी मुंहिंजा दिलबर मुंहिंजो मेहमान सुतो गाॾी सखाए ख़्वाब में ॾिसे थो मूं मानी वरिती आहे अधु खाधी आहे निंड मां जागे त बाक़ी अधु हथ में पियो बाकी अधु हथ में पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो त नबी ज़िंदा हथ मथे खणी चो सुन्नी मोला तुझो बाबू ॾाढो पिणे मरी वियो मुहम्मद घोट ज़िंदा ॿुधंदो आहे ॾिसंदो आहे जिते वणेसि उते ईंदो आहे जंहिंखे घुरे तंहिंखे नवाज़ींदो चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सूर सब सलो हबीब सां मुस्तफा मिठे मुजीब सां कोन रहंदो ॾाहिरी दचो मुस्तफा जे दर अचो अचो दिल रबा जे दर अचो अचो जे घुरो अज़ाब खां बचो मुस्तफा जे दर अचो अचो शहर मुस्तफा जो शानदार ॾिसे पीरी सया ठार सुभान अल्लाह शहर मुस्तफा जो शानदार इस इतरी सया उठार रह पको सुनी न रह कचो मुस्तफा जिधर अचो अचो दिल रबा जिधर अचो अचो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत हफ्सा नबी करीम जी प्यारी घरवारी थी बयान फरमाए मुझे दिल भर नबी करीम जो मामूल होंदो हो चार शयूं न छॾींदो हो कहिड़ियूं हिकु 10 तारीख़ जो रोज़ो न छॾींदो सुभान अल्लाह जागो था ज़ोर सां चओ 10 मुहर्रम जो रोज़ो ऐं असीं वरी ज़ोर ॾींदासीं हिते खाधो पीतो दिगियूं दम हर शे अल्लाह जा बांधड़ो केॾो तब्दील कयो वियो आहे दीन जे प्रोग्राम केतिरो मटायो वियो आहे हबीब जी प्यारी कुंवार सां ईमान वारनि जी अम्मा फरमाए थी नबी 10 जो रोज़ो न छॾींदा हा चओ सुभान अल्लाह। ॿियो ज़ुल्हज जूं पहिरियूं 9 तारीख़ूं इहे बि रोज़ा नबी से रखंदा हा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ ज़ोर सां चओ अल्लाह अजर ॾींदी ज़ुल्हज जूं पहिरियूं 9 तारीख़ूं ऐं टियों फज्र जी सुन्नत ताक़ी सां पढ़ंदा हा ऐं हर महीने जा 3 रोज़ा रखंदा 4 शयूं मदीने वारे कॾहिं बि न छॾी तव्हां बि सुभाणे रोज़ो रखो मां अर्ज़ कंदो साम थी तव्हांजी मर्ज़ी आहे मूंखे 10 तारीख़ 3 जलसा हूंदा हल 3 खां माफ़ी अचे मूंखे छॾियो त मां अल्लाह जे महबूब जे पसंदि ते 10 जो रोज़ो रखां रब करीम नसीब कए त 10 जे राति पंहिंजे ग़रीबाणे ॻोठड़े में अल्लाह जे क़ुर जो पैगाम ॿुधाया ऐं मिठे मुहम्मद जो शान ॿुधाया हुसैन जो मक़ाम ऐं मर्तबो बयान कया अज़मत हुसैन जी वसा थी वञे ख़बर पवे त हुसैन आही असां सुन्नत जमात जो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ अल्लाह अजर ॾींदी। हलो साईं ॿी हदीस मुझा दिल भर नबी फरमाइन था पिया सियाम यौम आशूरा अहतसिब अल्लाह अन युकफ्फिर सन्नत अल्लती क़बल अभी फरमाइन था जे 10 तारीख़ जो रोज़ो रखियो पूरे साल अॻी जा गुनाह रब इन रोज़े जे सदके बख़्शे छॾींदुसि। हा अल्लाह कंदो रब तूं रुॻी हिम्मत कर थधड़ी मौसम आ थधा ॾींहं हल कम कारियूं दुनिया में खुटंदा हुअं ई कोन को ही हिकिड़ो रोज़ो जेकॾहिं असांजे साल जा गुनाह मेटे छॾे मदीने वारो थो फरमाए सोनो नबी थो फरमाए एॾी बरकत आहे हिन ॾिहारे जे रोज़े जी। ऐं मां तव्हां खां पुछां थो त इमाम हसन हज़रत हुसैन सुहिणे इन ॾींहं में खाधो पीतो हो या रोज़ो सती खां पाणी बंदि हो न बा ॾाढा ॻाल्हायो
जोर सां जवाब ॾे थके जे ॾिठो छा चयो भिटाई साईं कूफी करबला में पानी न प्यारी ने सुहा पक्को सुन्नी भिटाई साहब पक्को फरमाए तो कूफी करबला में पानी न प्यारी ने उते अली शाह के शहजादा सारी ने निकिरो निहारी ने तो मोट मोहम्मद कारणी माना उन्हनि जो अक़ीदो हो त नबीअ खे सरिड़ा कजनि अलीअ खे सरिड़ा कजनि ॿुधंदा हल जी चवंदा हल बाक़ी इम्तिहान त अॻे मंज़ूर थी चुको हो पर सॾे साबित करे ॾेखारियऊं सुन्नी तूं बि या रसूल अल्लाह चवंदो आहीं या हबीब अल्लाह चवंदो आहीं या नबी अल्लाह चवंदो आहीं पंहिंजे कामिल मुर्शिद खे कॾहिं कॾहिं सरिड़ा कंदो आहीं तुंहिंजो अक़ीदो ग़लति न आहे तुंहिंजो अक़ीदो उहो आहे जेको करबला जे शहीदनि जो अक़ीदो जेको काई घोट जो अक़ीदो आ वरी भेरो ॾिस कूफी करबला में पानी न प्यारी ने उते अली शाह खे शहजादा सारी ने निकिरो निहारी ने त मोट मोहम्मद कारणी अक़ीदो साफ़ दुरूद में दिल भरते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वदे आवाज़ अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हजरत अली मुर्तज़ा शेरे खुदा असी चवंदा आहियूं मुश्किल कुशा छा चवंदा आहियूं चई ॿुधार ॿुॾ न चई ॿुधार हू वरी जेके न कंध जे माण्हू सुम्हनि हंध ते हिननि खे हंधु कंध सुम्हंदारी मस्जिद में हाणो खणी हल्की फवा त ॼण इंडिया जो पंप पियो हले मस्जिद जो अदब खाते अपना खाते रमजान महीने में चाहे पैदा करते रोजा रखे की तबलीग करते खुदा जी जात इन्हनि जो मोहताज न करे दुनिया फिरी वञे मोहम्मद करीम जी दामन इंशाअल्लाह न छॾे हथ मथे खणी चओ ज़ोर सां चई ॿुधा मोहम्मद घोट जा आशिक खुदि इम्तिहान आई कोन्हे को या हल्की सल्की यारी खे थुॾो हणी छॾ इनखे थुॾो हणी छॾ खपे ई कान का खपे थो त मदीने वारो थो चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ खुली चओ त अल्लाह राज़ी थी पवंदी तोखे छो था चवनि सुभान अल्लाह मदीने पाक मां सदी मां किताब आणींदो आहियां हिकिड़े किताब में लिखियईं त हज़रत सुलेमान नबी पियो वञे हवा ते तख़्त पियो हले ऐसा हज़ारों लखों लश्कर जिन्न मलाइक पखी गद हिकिड़े मिस्किन ॾिसिया माशाअल्लाह सुभान अल्लाह वाह जो सुलेमान खे रब नवाज़ियो हज़रत सुलेमान ज़मीन खां मथी आसमान ऐं ज़मीन जे विच ते उन जो ॻाल्हाइण ॿुधी हुकुम कयो तख़्त लाहियो लाथऊं वठी जो ग़रीब वठी आया साईं फरमा छा पे चई फिलहाल त डिॼी वियो कि भला मूं खोड़ वटि ॿुधा छा चई जॾहिं थथाई सां पुछीसि चईसि मुंहिंजो सुभान अल्लाह वाह जो हज़रत दाऊद खे जे पुट खे रब नवाज़ियो आहे साईं फरमाइनि था सौदो कंदे जागो पिया सौदो कंदे कहिड़ो बादशाही वठ सुभान अल्लाह जो सवाब दे बादशाही वठ सुभान अल्लाह जो सवाब दे मुंह पारो तो पारो सुभान अल्लाह जब बादशाही ते वठ मिस्कीन हो अकीदे जो पक्को हो यकीन जो पक्को हो जे तो अल्लाह जा नबी तू नबी आई हूं शान वारो आई मूंखे बादशाही कान खपे मां सुभान अल्लाह जो सवाब न ॾींदो तोखे हर रोज़ ॾाढा चई ॿुधा सुभान अल्लाह
बेटा फरमे तो वखर ढेर ढेर पर विहाई दड़ वेसरा कन विहाए वस कयो वखर वडी वेर पर कनी कंदे सेर वखर विकानी वियो बीजा दे फरमी सेवा कर समुंड जी जिते जर वहे थो जाल सवी वहन सीर में माणक मोती लाल मासो मिलई माल त पूजा रापुर थी ये थई मुहर्रम शरीफ जी 10 तारीख़ जूं बरकतूं अञा बि तोखे ॿुधायां पीरनि जे पीर रोशन ज़मीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर मां उन जे मनक़बत में शेर ठाहे चयो तुंहिंजो मुंहिंजो सभ जो पीर आ दस्तगीर दस्तगीर आ तव्हां बि चवरायो मुरीद त आहियो पर सद आहियो तुंहिंजो मुंहिंजो सभ जो पीर आ दस्तगीर दस्तगीर आ दस्तगीर हसन आई हुसैन जो बचो खालसा है सैयद ही सचो वंड वंडण वार वीर आ दस्तगीर दस्तगीर आ दस्तगीर दस्तगीर आ तुंहिंजो मुंहिंजो सभ जो पीर आ दस्तगीर वाह वाह साईं तो लिखे त नबी साईं फरमाइनि था त रोज़े जो अजर इन में केतिरो आहे मुंहिंजे पीर जी लिख ते पढ़ अकुल हैरान साईं फरमाइनि था जंहिं रमज़ान ऐं मुहर्रम जी 10 तारीख़ जो रोज़ो रखियो उनखे अल्लाह ताला 10,000 मलाइकनि जे इबादत जो दर्जो ॾींदो सुभान अल्लाह बी हदीस ॿुधाई पीरनि जे पीर अब्दुल कादर जीलानी लिखियो त जंहिं 10 जे ॾींहं जो रोज़ो रखियो उनखे अल्लाह ताला 10,000 शहीदनि जे शहादत जो दर्जो ॾींदो जंहिं 10 जो रोज़ो रखियो उनखे अल्लाह ताला 10,000 हज उम्र कंदड़ जो दर्जो ॾींदो जंहिं 10 जो रोज़ो रखियो वरी शाम जो जंहिं उनखे रोज़ो खोलायो मूं रोज़ो रखियो तो खोलायो तो रखियो मूं खोलायो दिल पर नबी जो बचड़ो सो अब्दुल कादर जीलानी तो लिखे त जंहिं 10 मुहर्रम जे रोज़े रखण वारे खे रोज़ो खोलायो उन ॼण मुहम्मद घोट जे सॼी उम्मत खे रोज़ो खोलायो या रसूल अल्लाह हक चार यार जिंदाबाद सुनो हुसैन जिंदाबाद शाने हुसैन मकाने हुसैन फायज़े हुसैन निगाहे हुसैन जंहिं अमल मां फ़ाइदो पवई उहो कर हुते पाणी कोन हो तूं वरी शरबत ॾंदो हुते पाणी कोन हो तुंहिंजी खीर न पी बाक़ी भंग खे भराट कढा थरो पी थरो पी थरो त रुगी बर्रो पोइ कॾहिं था किरो कॾहिं पिया मरो इन गंदी शइ खे छॾे हिकिड़ो ॾींहुं रमज़ान मुहर्रम शरीफ़ जो रोज़ो रखी ऐं ख़ुदा तोखे 10,000 मलाइकनि जो दर्जो ॾे 10,000 शहीदनि जी शहादत जो दर्जो लिखो कमज़ोर आहे विढ़ी नथो सघे नथो मैदान में लड़े हुसैन जो तरीक़ो त कई न जे हुसैन बिना पाणी खाधे जो हो हिन बि लिखो दर्जो ॼण 10,000 हाजिन जो हज ऐं 10,000 उमिरे वारनि जो उमिरो मिली वियो रखबो रोज़ो जान जा पुट जेके रखो से हथ मथे खणो ॿिया रखण जो मरंदासीं कोन वधि में वधि घणी बीड़ीअ जी चांहि जी ॿार थींदी घड़ी खण बूथ वेड़े सुम्ही रहिया कम सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह एॾी इन रोज़े में बरकत आहे एॾी हिन राति जी इबादत में बरकत आहे एतिरो ई भलारो मुक़दस महीनो पियो हले हिन महीने जे हिन ॾींहं जो क़दुरु कयो इहो ई ॾींहुं आहे जंहिंमें कई महिरबानियूं थियूं पर इन ॾींहं में अज़ीम वाक़ियो दिल खे ॾारण वारो वाक़ियो हर अख खे रारण वारो वाक़ियो
मुझे सोने हुसैन जो आ दिल बर हुसैन जो आ अल्लाह जे हबीब जे बचड़े जो आ थोड़ी थोड़ी गाल बुधंदा हलो पंहिंजे कल्ब के रोशन कंदा हलो सीने के गुलशन कंदा हलो जंहिंजे सीने में इश्क हुजूर आ उन वटि अल्लाह जे महबूब जे बचड़े जो नूर आ उन जी दुआ मंज़ूर आ उहो बरकत सां भरपूर आ मोहब्बत सां मामूर आ हथ खणंदो वेंदो रब खे वणंदो वेंदो दुरूद पढ़ा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां पढ़ो वॾे आवाज़ या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब हेॾे निहारियो या हुसैन बिने अली तो दे सलाम शेरे हक शेरे जली तो दे सलाम तो सुभान अल्लाह तो मिसल कुर्बानी कहे कान्हे दिनी सब पढ़ने मिठड़ा मिली तो ते सलाम या हुसैन बिने अली तो ते सलाम शेरे हक शेरे जली तो ते सलाम हुसैन नालो नालो छा है चई त ॿुधा हुसैन पी जो नालो अली खुदा जे नाले नाला न खारियो तव्हांजी आदत थी वई आहे रवाज थी वियो आहे नालो हूंदो अली मोहम्मद सदीदस अल्लू कंहिंजो नालो खारी अलीअ जे नाले खे खारी नालो आहे नबी बख़्श सदीदो नबू नबीअ जे लफ़्ज़ खे उबतो इस्तेमाल कयो नालो आहे हुसैन त सॾींदुसि हुसू कंहिंजो नालो खारी कंहिं ते थो हमिलो करी नालो आहे मोहम्मद सॾींदो मोहम्मद मोहम्मद जी माना न रहंदी मोहम्मद के मोहम्मदी सड़णो आहे अहमद के अहमदी सड़णो आहे मदीने जे घोट फरमायो जंहिंजे घर में अहमद या मोहम्मद नाले बचड़ो आहे एतिरो भाग वारो आहे जो अल्लाह जा मलाइक उन घर जो दीदार करण ईंदा आहिनि सुभान अल्लाह नाला न खार सही नालो वठ जहिड़ो नालो आहे उहो वठ उन नाले में इबादत आहे उन नाले में अजर आहे उन नाले में सवाब आहे उन नाले में मेहरबानी आहे नाले खां यादि इमाम जो नालो हुसैन आहे बाबा जो नालो अली आहे दादा खे अबू तालिब सॾींदा नालो अब्दु मनाफ आहे ही पूरो सिलसिलो मूं लिखियो आहे पर हाणे तव्हांखे छा ॿुधायां अम्मा जो नालो फातिमा आहे उनजे अम्मा जो नालो ख़दीजा आहे उन ख़दीजा जे पीउ जो नालो खुवैलिद आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चवंदो हल वाह वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन वाह मुंहिंजा दिल भर हुसैन अञा ॼाओ ई न आहे हिकिड़ी बीबी आहे जंहिं पहिरें ईमान नबी से चवंदो हज़रत बीबी खदीजतुल कुबरा उन खां पोइ औरतुनि में ईमान आंदो उम्मुल फज़िल तवज्जो फरमायो उलमा सगोरा में ॿुधो हाफ़िज़ साहब ॿुधो पढ़ियल ॿुधो अनपढ़ियल ॿुधो उम्मुल फज़िल माना फज़ल जी माउ नालो नाहे नालो छाहे नालो आहे लुबाबतल कुबरा इन्ही लुबाब जी अम्मा एॾे बख़्त वारी ही जो तारीख़ अरब जी लिखे थी पई त इन मां सां भाग सां रीस कहजी कान रही इनखे न्याणा कहिड़ा मिलिया हा हाणे ॻोल्हींदासीं न्याणो असांजो इंजीनियर हुजे डॉक्टर हुजे फलाणो ख़ान हुजे एतिरो पैसो हुजे न मदीने जे घोट जो तरीक़ो ई हो कोन्हे को हबीबी करीम जी ज़ात बरकात मतियो इन लुबाब जे मां जो वक़्तु हो इन जा न्याणा केर हा हिकु न्याणो मिठो मोहम्मद करीम सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ
एक न्याणो मिठो मोहम्मद आ उन जी घरवारी हजरत मेमून वा लुबाब जी भेण ॿियो नाणो अञा न्याणो अबू बकर सिद्दीक ॿियो न्याणो हजरत हमज़ा नबी करीम जो चाचो आहे चौथो न्याणो हजरत जाफर हजरत अली जो शहीद भाउ आहे पंजो न्याणो ख़ुद अली अल मुर्तज़ा सुभान अल्लाह अब अहिड़ा न्याणा मिलनि त बाक़ी छा खपे सुभान अल्लाह हाँ चई ॿुधा सुभान अल्लाह चओ चओ खुली ॾाढा चओ सुभान अल्लाह मदीने वारे जा आशिक ओहा उम्मुल फज़िल हजरत अब्बास जे निकाह में हुई लुबाबा सॾींदा हा फरमाए थी मुखाब में ॾिठो त नबी करीम जे पाक वजूद जो टुकड़ो कटे कंहिं मुंहिंजे हंज में रखे निंड न आई परेशान आया बेचैन आया आराम न आयो आहे सुबुह जो सवेर दिलबर नबी जे दरबार में या रसूल अल्लाह रायतु हल मन मुनकरन अल्लैल अज मूं ॾाढो ख़राब ख़्वाब ॾिठो आहे छा ॾिठो अथई क़िबला रायतु क अन्नक मिन जसदिक क़ुतिअत व वुदिअत फी हजरी ॼण तव्हांजे जिस्म जो टुकड़ो कटे मुंहिंजे हंज में रखियो आहे नबी सी फरमाए त रईत खैरा चाची तो भलो ख़्वाब ॾिठो आहे बुरो न आहे इहो टुकड़ो ॿियो कोन्हे को इहो टुकड़ो मूं मोहम्मद करीम जो बचड़ो हुसैन आहे जेको फातिमा ॼणींदी ऐं उनखे तूं पंहिंजे झोलीअ में खणी घुमाईंदी सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजा दिल बर हबीब ॿुधाइनि था हुसैन ॼमंदो तलद फातिमत इंशा अल्लाह गुलाम पुट ॼणींदी हुसैन पाक जीजल अम्मा में महीनू कहिड़ो आहे शौबान महीनो आहे 25 तारीख़ आहे अम्मा फातिमत ज़हरा खे अॻु में हसन भाउ ॼमी चुको आहे पर अॼु मां तव्हांजे अॻियां बाक़ी तकरीर में सिर्फ़ु हुसैन पाक ते अर्ज़ु कंदुसि हुसैन सुहिणो 25 शाबान ते ॼाओ ॼमण खां पोइ नबी करीम खे अर्ज़ु कयो हुज़ूर आया तापे करण वारियूं केर हुयूं तायूं केर हुयूं हिक जो नालो अस्मा बिन्त उमैस आहे ॿिए जो नालो उम्मे सलमह नबी करीम जो नंगा ॿिन्ही बचड़े हुसैन जी ख़िदमत कई आहे पाक साफ़ त हो पलीद कोन हो जो पाक कन नबी करीम आया फरमायो नालो छा सोचो अथव अली इल्म वरिता क़िबला मुंहिंजो इरादो नालो रखां हर्ब माना वेहाक जो जंग में मैदान बढ़ाए दे सुभान अल्लाह था चओ न सुभान अल्लाह तो वरी सोचो मां वेहाक आहियां शायदि मुंहिंजी ॻाल्हि पई हले सुहिणे अली फरमायो मुंहिंजो इरादो हर्ब नबी सी फरमाइनि था न जिब्रील ॿुधायो आहे तुंहिंजे बच्चन जा उहे नाला रक्षा थमई रखां थो जेके पूरी इंसान दुनिया जॾहिं खां हली आहे कंहिंजा न रखिया विया आहिनि जन्नत में अल्लाह ताला महफ़ूज़ रखे छॾिया हा हाणे जिब्रील ॿुधाए वियो आहे अॻे जो नालो हसन रखियो हुअमि उहो बि जिब्रील ॿुधाए वियो आहे हुसैन जिब्रील ॿुधाए वियो आहे हिन जो नालो हुसैन आहे हुन जो हसन आहे हुन जो बचूंदड़ इमाम हसन जो पाक चेहरे ताईं बि मूं मोहम्मद जहिड़ो आहे हुसैन जो हेठियो हिसो मूं मोहम्मद जहिड़ो आहे ईअं खणी करे लफ़्ज़नि में चवां हसन हुसैन खे मिलाए बिहाक मदीने वारो बीठो वाह मुंहिंजे महबूब जा बचड़ा असांजो अक़ीदो आहे बे इजाज़त जिनके घर जिब्रील भी जाते नहीं बे इजाजत जिनके घर जिब्रील भी जाते नहीं कद्र वाले जानते हैं इज्जो शाने अहल बैत अहल बेत जी मौजू ते जुदा बयान थी सघनि था हिक हिक बिचड़े ते जुदा थी सघनि था हजरत इमाम हुसैन जाओ हजरत उम्मुल फज़ल थी फरमाए नबी करीम आया उहा मुबारक मुवारी सच्ची थी तुझे झोली में ईंदो मूं ॾे निहारियो मुंहिंजे मिठे महबूब जा परवाना हेॾे निहारियो हजरत हुसैन जे कन में नबी सी बांग चई आहे ॿिए में तकबीर चई आहे हबीबन करीमन जी ज़ात दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बटे भेरा जो सब अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
नबी सी बांग ॾिनी तकबीर चई चुम्यो गौर करे ॿुधजो इमाम आली मकाम सुहने हुसैन जी ज़ात खे हबीबन हज में खयो हेॾे निहारियो हेॾे मदीने मुनव्वर वारनि खां पुछो या किताब पढ़ो त मदीने पाक में जॾहिं मुस्लमान आया पाणीअ जी थोराई हुई किल्लत हुई खूहनि में पाणी घटि हो भले खूह ते कासरनि यहूदियुनि जो कब्ज़ो हो पाणी उन जो घणो हो उहे न पिया ॾियनि ॿियो हिकिड़ो खूह फिटो पियो जंहिंजो पाणी घणो त हो पर ज़हर जहिड़ो कड़ो हो मदीने वारनि अर्ज़ु कयो सोनाही पाणी मिठो हुजे त ॾाढो भलो सुभान सुभान अल्लाह नबी से उन खूह ते पेर हेठि लटकाया खूह जी पग हूंदी आहे उन ते वेही करे हबीब ने हेठि पेर फरमाया असहाबे किराम बीठा आहिनि खूह जो पाणी मथे थो चढ़े सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा त चओ सुभान अल्लाह 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 इस्म खुदा जो जंहिं बि कमायो कामिल बणियो अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जंहिं बि कमायो कामिल बणियो याला बिन मुर्रा सहाबी राविया हबीब करीम जो बचरो हजरत हुसैन इन्हीं उम्र में या त मदीने जे घोट जे दुनिया ते बुरके मटान वारे वक्त जी उम्र आहे पर अॻु में कहिड़ी उम्र में अञा बि नंढो आहे हुज़ूर मदीने पाक में हिकिड़ी दावत ते पिया वञनि रस्ते वेठो गिटीअ में हुसैन रांदि पियो करे सुभान अल्लाह सॼो नखरो करे नाज़ करे बीही रहियो हुज़ूर वधिया वधी अॻु ॾिनोसि या फिर में हिना व में हिना हदीस जो किताब थो रखे त हेॾे डोड़े त हुज़ूर हीअं हथु कनि हेॾे डोड़े त हीअं कनि कहिड़ो हथु जेको मथे खजे त सिदरतुल मुंतहा ते पुॼे सुभान अल्लाह कहिड़ो हथु जेको क़यामत जे ॾिहाड़े जहन्नम जे हेठे में हेठे सते तबके वारनि खे बि इशारो कंदो त ॿाहिरि निकिरी हलिया सुभान अल्लाह कहिड़ो हथु रुगी हथु न सम्झ कहिड़ो हथु इशारो करे त लथल सिज जी 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 मोटी सुभान अल्लाह अहिड़ो हथ जो इशारो करे त चंड टुकड़ा थी कदमनि में अची पवे उहो हथ जो इशारो करे त वण सजदा कंदा चल उहो हथ जो इशारो करे त पथरियूं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी वेही रहनि उहो हथ जो कंहिंजे भॼल टंग ते लॻे त गंढी वञे जंहिं ते निगाह करम से ॿेड़ा पार रुगी हथ खे हथ न सम्झनि हथ बि हथ आहे निमाज़ हले पई पर ताक़त मूंखे ॾाढी सुभान अल्लाह असन चए थो तूं मूंखां नंढो ई मां ताक़त वधीक आहियां पर मां हाणे छा कयां न तव्हां फ़ैसिलो कयो नबी साईं फरमाईंदा अचो आया हथ विझो संदरा ॿधो मूड़े निहारे मोॾे केरु पियो हथ विझराए केरु थो संदरा ॿधराए संदरा ॿधो हथ विझो हज़रत हसन खे नबी हथ विझाइनि अम्मा ख़ातूने जन्नत मुर्की चए थी दिल भर बाबा वॾो बि हसन आहे हथ बि हुनखे पिया विझरायो मुंहिंजी मिठड़ी अम्मा अकेलो हुसैन कोन्हे वॾे खे मां थो हथ विझरायां हुसैन जे हथ खे जिब्रील वठियो बीठो छा शान आहे जंहिंजे राति में ज़ोर आज़माई में हिकिड़े पासे मदीने जो घोट नबीअ जो सरदार आहे त ॿिए पासे जिब्रील मलाइकनि जो सरदार एतिरा प्यारा एतिरा शान वारा हज़रत इमाम आली मक़ाम हज़रत हुसैन साईं जी ज़िंदगी जी इब्तिदाई इम्तिहाननि सां थी आहे नाने करीम जी जुदाई थी आहे वरी जीजल अम्मा फातिमा ज़हरा जी जुदाई नबी करीम दुनिया तां रहलत फरमाई हज़रत फातिमा ज़हरा खे रहलत खां अॻु में सॾे ऐं कन में सुरभाट करे कुझु ॻाल्हायूं त फातिमा ज़हरा रोई अम्मा रोई वरी सॼूं हलिया बाबा आई वरी कन में ॻाल्हि वधायूं त ॻोढ़ा उथी वरी मुरकनि ॻाल्हि ॾिसण वारनि ॾिठी आहे
हजरत अम्मा आयशा सिद्दीका दी फरमाए मूं पुछो मां से फातिमा छा राज हो पहिरे भेरे तो रोई ॾिनो वरी तूं मुरकी रही ॻाल्हि कहिड़ी ही कि पहिरे भेरे बाबा फरमाया त मुंहिंजी जी जनम हाणे मां तोखां जुदा थियण वारो आहियां ज़ाहिरी ज़िंदगी मां अलविदा चवण वारो आहियां बाबी जी जुदाई जी ॻाल्हि ॿुधी मुंहिंजी दिलि सही न सही रोई ॾिनमि वरी फरमा अम्मा रो न मूंखां पोइ जल्दी वरी तूं बि ईंदीअ पोइ पीउ ऐं धीउ ॿई जन्नत में गॾु रहिया पिया हूंदासीं तॾहिं मूं मुरकी ॾिनो नबी से दुनिया तां रहलत फरमा हज़रत खातून जन्नत 6 महीना बाद पंहिंजी बचरनि जा कपिड़ा बि धोता अटो बि ॻोहियो घर जो कमकार बि लाथो सैयदना अली ने मुर्दा फरमाया तो फातिमा अॻे कॾहिं बि ईअं तो न कयो आहे सभु कम भई इलाही ख़ैर त आहे चइजे साईं हा ख़ैर आहे ॻाल्हि कीअं आहे अॼु पिण वायूं कनि वण चारा वञण जूं वाह बेटा ईसा फरमाए तो अॼु पिण वायूं कनि वण चारा वञण जूं हलण हारा तकिड़ा रोआ ता न रहनि आझली जस केतिरो सर्दियों साम्हूं ॾिन पग छोड़े जन विधा बेड़ा ॿार में शेरे खुदा अॼु अलविदा फातिमा छा पई चई अञा नबी करीम जे जुदाई जा थट ई न छुटा हल अञा दर्द न लथा हल छा पई चई कि बिला मां छा कयां जमी जेतिरियूं लिखियो लोह कलम उन्हनि ओतिरियूं खड़ियूं घारण आयूं मुंहिंजा प्यारा अली अॼु मां सुती पई हुअसि थोरी अखि लॻी निहारिया उहद जबल खां बाबा साईं बीठो आहे 1,24,000 नबी गॾाइण अम्मा जी बाबा जल्दी कर ही सभु तुंहिंजे जनाज़े में शरीक थियण आया आहिनि मूंखे बि तुंहिंजे मिलण जो शौक़ु घणो आहे सोना मुंहिंजी तयारी आहे ही मां कपिड़ा इन जे करे धोता अथव त मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि 7-8 साल उमिरि अथनि यतीम बणिजी वेंदा हिकिड़ो पीउ जी पारां यतीम हूंदो आहे ॿियो माउ जी पारां यतीम हूंदो आहे मां वॾो सहारो हूंदी आहे मुंहिंजे बचनि खे विझाइण वारो मिले न मिले मूं विझारियो मान कपिड़ा को धोई न ॾे धोई मूं धोई ॾिना मान मानी बि खाराए वञा न हली मुंहिंजे पुंढल पुटनि जी पार त हुजई इन्हनि खे ॾुखियो न कजां इन्हनि खे तकलीफ़ न ॾिजां हज़रत अली मुर्तज़ा ॿी का ॻाल्हि कर साईं ॿी ॻाल्हि इहा आहे इहो परियां मेरे कपिड़े में हॾ ॿधी पई आहे इन में हिकिड़ो पन्नू आहे मां जो गुज़ारियो वञा पन्नू मुंहिंजे कफ़न में विझी छॾजां सुभान अल्लाह छा तोखे मां ॿुधायां वाह 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 अल्लाह जे प्यारनि जो सब्र निहा फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन बीजाते फरमाई वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन बीजाते फरमाई या अय्युहल बीजाते फरमाई इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब ही कुरान अचो त भिट जे दरनि वारे वटि हलूं तूं ॿुधाए के बिना फरमाए थो सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मूं हाणे पिरी अची पाण पाणे ॿधंदुमि पटियूं सुभान अल्लाह क़ुरान खे पढ़ी वरी भिटाई खे पढ़ी करे वरी क़ुरान करीम पढ़ वाह सोहना अब्दुल वाह सोहना अब्दुल लतीफ हेॾे निहार हेॾे वॾनि खां ॿुधो अथव त अब्दुर्रहीम गिरहोरी जी पेशन गोई ॿुधो हूंदव ॿुधो अथव न उहो गिरहोरी साईं ॾाढी मसल थी आहे आलिम इल्म जो चोटी जो आलिम आहे भेटाई घोट ई पाण में मिलिया सांगर ज़िले में को ॻोठड़ो हो हेॾे मोॾे निहारियो मुलाक़ात थी गिरहोरी बि गिरहोरी आहे भेटाई आहे 4 मुरीद हुन जा 4 शागिर्द हुन जा साईं निमाज़ जो टाइम थियो आहे निमाज़ पढ़ाए सुभान भेटाई साहब चयो त अब्दुर्रहीम तव्हां निमाज़ पढ़ायो चई न साईं भेटाई घोट तूं बि घणी पेशमा में लहराईंदो अॼु पढ़ा चई ही पुठियां जेके जमायती थी न इहे अला छा सम्झंदा
मौलवी साहब वॾो आलिम अब्दुल रहीम गिरहोरी ॿिए जे पुठियां बि निमाज़ पढ़े चई की भला इन्हनि खे कहिड़ी ख़बर तव्हां पढ़ायो सुभाणे डॉक्टर दाऊद पोटरो कलामे गिरहोरी में थो लिखे सिंधी पढ़ण खे ख़बर हूंदी वॾो क़ाबिल थी गुज़रियो आहे इल्म जो डॉक्टर हो हिकु त निमाज़ में शुरू थिया ऐं जमायतुनि तोबह कई ॾिठूं त भिटाई साहिब शुरू त हेॾा मुंहुं करे थियो पर वरी उतर मुंहुं थी वरी ओभर थी वरी ॾखण थी वियो ॿियनि सभिनी तोबह के निमाज़ बगी गिरहोरी साहिब न निमाज़ पूरी थी ॿियनि चयोसीं ही छा गिरहोरी साहिब चयो पुट तव्हांखे ख़बर ई कान्हे जॾहिं निमाज़ शुरू थी किबले ॾे मुंहुं करे शुरू थी थोड़ी देर गुज़री त किबलो अचे बैतुल्ला अचे अब्दुल लतीफ़ जे उतर पासे खां ॾिठो वरी हिन मुंहुं उतर कयो वरी फिरी ओभर खां त ओभर कई वरी ॾखण खां त ॾखण कई मुंहुं त काबे ॾे करणो आहे न जेॾे पियो काबो तेॾे पियो भिटाई निमाज़ पढ़े ॾाढो पिया ऐं तव्हां वलीअनि जो शान छा कयो आहे हिकिड़े पासे औरतुनि जी ज़िना जा अॾा मेले ते हिकिड़े पासे खतरनि जे ज़िना जा अॾा ही वलीअ जो मेलो आहे ही वलीअनि जो क़दुरु आहे ही तई वलीअनि खे सवाब था ॾियो वलीअनि खे तई अजर था ॾियो वलीअ जो मक़ाम था ॾियो बेटा साहब निमाज़ ज़रूरी आहे छा फरमाए थो मूंखे मूं प्रियनि ॿधी विधो ॿार में ओ भाई चवनि त मतां पाण पुसाई कीअं बजा पिरी ते रख पंजनि सां टीह ई कर बहाल इन्हीअ गोरीअ ॻाल्हि तुंहिंजो पांद पुसंदो की न की ही बि सैयद वेठो आहे न साईं हाजी अमीन शाह रहमतुल्लाह अलैह तव्हां ॿुधो जोड़े से गुलनाम जे ॻोठ खे दरिया पियो पाए की साईं हल बादशाह दरिया ॿोड़ींदो पर में तो निथल को ही ॿोड़ींदी छा पाण ख़ुदि ॾिस गुलनाम ॻाल्हि कंदो हो ॾिस वॾनि मीर ॻाल्हि कंदो हो जेको निथल कोई छा कोन ॿोड़ींदी गुलनाम जेके वेला हलो वठी आयो लीको करी परते हलियो हेॾे नच अञा तो दरिया छो तो कुरान पढ़ाए पंहिंजे बाबे ते छो तो जलसा कराए छो तो दुरूद पढ़ाए छो तो सलात जा लख कढराए खुदा जे नाले वलीअ जो सही मक़ाम सुञाण सही शान सुञाण हज़रत महबूब करीम जो बचड़ो सोनो भिटाई बादशाह वॾे कमाल वारो वली आहे वॾे शान वारो वली आहे पर तो कज़ियो कर बला जो निसोरो ई नाज़ केरी त परूर निराज़ कज़े कर बला जो इमाम हुसैन साईं मां ॻाल्हि पे कयमि त जी मां जुदाई पे गई अली जिल मुर्तजा इन कपड़े में इन मेरे कपड़े में हड़ बधला इन में हिकिड़ो पन्नू पियल आहे ओ पन्नू खणी मुंहिंजे कफन में विझी छॾिजा छा आहे साईं विसरी वई थी अली विसरी वई छो कहिड़ी ॻाल्हि जॾहिं तुंहिंजो मुंहिंजो निकाह पे थियो मूं बाबा साईं खां पुछियो त बाबा नबी ख़ुदा जो आई पीउ पुनल मुंहिंजो आहे पर तव्हां सिर्फ़ु पंहिंजी तरफ़ां अहिड़ो फ़ैसिलो कयो अलीअ सां निकाह जो या ख़ुदा जो ऑर्डर बाबे चयो त अलाह जो ऑर्डर मोला पोइ ऑर्डर अलाह कयो आहे त महर बि अलाह खां वठंदुसि सुभान अल्लाह जाॻो पिया महर बासींदा आहियो पर ॾींदा न आहियो कुरान पाक तफ़सीर लिखियो आहे त जंहिं ज़ाल खे महर न ॾिनो क़यामत ते ॾिहाड़े पेसी जन्नत में न वेंदो जेसीं हुनजो हक़ अदा न सुठो त हाणे पटको पोती करे राज़ी करे छॾियो अथई थोरो घणो हा हक़ नबी करीम अलैहिस्सलाम जी न्याणी सय्यदहा ज़ाहिरा तय्यबह ताहिरा यानी खातून जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शान वारी अम्मा अल्लाह ताला का महर थी घुरे हबीबन करीम निजात खामोश हल जिब्रील रही तो अचे रब फरमायो मुंहिंजा हबीब पंहिंजी न्याणी खां पुछो छा वठंदी जन्नत ॾियांसि अम्मा जन्नत सी बाबा जन्नत मुंहिंजी आहे
जागो पिया तुंहिंजी जन्नत। हा बाबा कीअं? जन्नत जे पन पन ते लिखियल छा आहे? वणनि ते लिखियल छा आहे? कौसर जे प्यालनि ते लिखियल छा आहे? नहरुनि ते लिखियल छा आहे? हेरे मूं ॾे निहार। उलमा लिखनि था जन्नत जे महलातुनि जे दरनि ते लिखियल आहे मुहम्मद रसूल। पन पन ते लिखियल मोहम्मद, कौसर जे प्यालनि ते लिखियल मोहम्मद, हूरनि जे गिचिन ते लिखियल मोहम्मद, ग़िलमाननि जी अखियुनि ते लिखियल मोहम्मद। नालो हमेशा मालिक जो लिखबो आहे। रब नालो लिखाए ॿुधायो जन्नत जो ख़ालिक मां आहियां, मालिक मोहम्मद करीम। बाबा जन्नत जो मालिक तूं आहीं, मां तुंहिंजी न्याणी आहियां। जन्नत में मुंहिंजी महर छाजो? चओ सुभान अल्लाह। ॾाढा था चओ। अॼुकल्ह जो दौर हुजे त असीं चवंदासीं भला ट्रिपेंडो रेडियो वठी ॾी मन BBC वठी ॿुधी। घरनि में रुॻी बुराई रुॻी बुराई रुॻी बुराई। कहिड़ी कई निजा नका फिल्म हबीबे करीम जा उम्मतियो खातूने जन्नत जो शान बि ॿुध, इम्तिहान बि ॿुध। अल्लाह कंदो क़यामती दिहाड़े उन मदीने जे घोट जे बचे जूं दुआऊं मिली वेंदियूं। हिते बि मिलंदियूं, उते बि मिली वेंदियूं। हिते बि महिरबानी थिए पई थींदी, उते बि थींदी। चओ आमीन आमीन। बाबा महर ॾियो भला जबल सोना न बाबा, भला याकूत जवाहर जा हार न बाबा, जन्नती वॻा न बाबा। छा खपई ॻाल्हि त कर। बाबा मूंखे ॿियो महर न खपे। जॾहिं खां मां ॼाई आहियां तो बाबा करीम खे चपनि ते उम्मत यादि हूंदी आहे, अखियुनि में पाणी पियो वहंदो आहे। मूं ख़ातूने जन्नत खे महर ॿियो न खपे। रब तुंहिंजे उम्मत खे बख़्शे छॾे, शफ़ाअत जो इज़्न मूंखे बि ॾेई छॾे। क़यामत जो ॾिहाड़ो थिए, हिकिड़े पासे तूं बाबो करीम हुजी, ॿिए पासे मां फातिमा ज़हरा हुजां। इन ग़रीबनि सादनि सूदनि खे कहले जन्नत में वठी हलूं। महर मूंखे इहो खपे, ॿियो न खपे। सुभान अल्लाह। उन जी बचरनि खे यादि कयूं न बा, जलसा रखूं या न? ॻाल्हाए त सही। महफ़िलूं रखो, प्रोग्राम रखो, उनजो शान हले। सॼी रब करीम जी महिरबानी पई थिए, रहमत पई वसे। अल्लाह जो जिब्रील आयो, मौला चईसि मूं इहो करे छॾियो न मुंहिंजा अल्लाह। मूंखे पका त कंदी, वाइदो न फिज़ो घुसाईंदो आहीं, पर लिखत खपे, लिखत खपे, लिखत। पत कान थी। मौला इब्राहिम साईं खे तो ते पत हुई न? हा। वो छो चए त अरनी कैफ़ तुहिल मौता, मूंखे मुअल जेरा करे ॾेखार। पक त हुई त कदो छो चयो हुई? इब्राहिम साईं चयो मौला मूंखे मुअल जेरा करे ॾेखार। अल्लाह चयो अवलम तुमिन, कोन थो मञी? क़ाल बला मञा थो, वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी, दिलि खे वधीक इत्मीनान। रब जो 4 पखी वठो, मट, कुकुर, मोर, कबूतर, चौथे जो नालो विसरी वियो आहे। 4 ई पखी वठ। कुही उन्हनि जे गोश्त खे कुतर हणी जे मिला बि आहे, कुतर मिला, पोइ 4 पासे उछलाए, पोइ साॾो कर। मोर, कुकर, कबूतर, फलाणा, ॾिस केतिरा अचनि। कुतर हणी ज़रियूं ज़रियूं करे उछलाए 4 जबलनि ते क़ुरान थो ॿुधाए। सुम्मत ओहन सॾु करीन ओ मोर, त हॾियूं उॾामनि पयूं, ॿूटियूं उॾामनि पयूं, खंभ उॾामनि पिया, मिली खलूं चढ़ी वयूं जीअ क़िबला ख़िदमत में। ओ कुकर भॼी आयो ख़िदमत में, ओ फलाणा जी मुंहिंजा महबूब, सॾींदो थो वञे। ज़रियूं हॾियूं गॾियूं चेड़ियूं थी पहुची वयूं। अल्लाह फरमाए हाणे त पक थी मुंहिंजा मौला, हाओ पक थी आहे। हज़रत फातिमा चए थी अल्लाह इब्राहिम खे पक ई त जेरो करे सघे थो, पर करे ॾेखारीसि। मूंखे बि पका त वाइदो न घुसाईंदे, पर लिखत में ॾे, लिखी। वाह फातिमा वो कमली उड़ने वाले मोहम्मद नूर की बेटी, वो अब्दुल्ला की पोती, आमना के पूर की बेटी, वो जिसका एक सजदा ज़ामिने अफ़वे खता करा, वो जिसकी जुम्पशे लब शात ए जुर्मे गुनहगारा। जिब्रील मुझे न्याणी जो ख्याल,
जैसे अॻियां रब ज़ुल जलाला उन जे अॻियां कहिड़ो महल आहे, उन जी भलाई भाल आहे, मदीने वारे जी ज़ात लॼ पाल आहे। हाज़ुर हाणे थो अचां, 2 मिंट कोन गुज़रिया, कुदरती पने ते कुदरती अखरनि सां कुदरती मोहर सां लिखजी आयो जअलत सदाक फातिमा शफ़ाअत उम्मत मुहम्मदिन। फातिमा जो महर मुहम्मद घोट जे गुनहगार उम्मत जी शफ़ाअत आहे। वठी चुमी अखे ते रखे बाबा हाणे ठीकु छो तूं निकाह कर, ग़रीब आहे मिस्कीन आहे, मूंखे क़बूल। वाह पर्ची खातून जन्नत पंहिंजे कपड़नि में रखे छॾी, हाणे जो दुनिया तां बुरगो पई मटाए। बाबा जी अम्मा लिखराए ॾिनी हुई, हा अम्मा बाबा तूं मूंखां अॻे ई जुदाई करे वियो आहे, हाणे मुंहिंजो नंबर अलीअ खे थी चवां महिरबानी करे पर्ची मुंहिंजे कफ़न में विझी छॾ। हज़रत मख़दूम ग़ुलाम मोहम्मद मलकानी पार जो बुज़ुर्ग पंहिंजे कलमी बियार में लिखे थो, वॾो कामिल वली हो, हिकु दफ़े मस्जिद ते वेठो आहे। मलकानी साहिब खे मां हुजो कि भला वली छा खे चइबो आहे? पुट जेको मस्जिद खे चयो उॾाम त उॾामे त मस्जिद मथे हली चई तोखे कोन थो चवां ॻाल्हि थो कयां करे ॾेखारींदा। हज़रत मखदूम अब्दुल गफूर हुमायूनी वेठो आहे कमरे में। हिकिड़ो माण्हू से नबी कैसे ऊपर गए, कैसे आसमान को दरवाजे नहीं है, कैसे गए मेराज कीअं थियो, दर दरी कोन्हे। साईं फरमाया बाबा रब कादर आहे। न साईं कीअं कादर आहे? साईं फरमाया हेॾे निहार, निहारी त बुज़ुर्ग छितो मथे वरी लही आयो, वरी वरी लही आयो, वरी लही आयो। चई ओ चरिया जेकॾहिं मदीने जे घोट जे ग़ुलाम जो ही पावर आहे त मुहम्मद जान जो पावर छा हूंदो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तूं सम्झी कोन थो, तोखे ख़बर ई कान्हे का, तूं मूं ॾे थो निहारी, मां छितके थो पियो फाड़े थो हलियो वञा, मदीने वारो त मदीने वारो। सुभान अल्लाह। हज़रत खातून जन्नत जे अलीउल मुर्तज़ा इहो मुंहिंजी कफ़न में पर्चो विझी छॾजां, ओ विधो ऐं सुहिणे महबूब जी न्याणी दुनिया तां अलविदा कई। हाणे हुसैन हसन अम्मा बि जुदा थी वई आहे, नानो बि जुदा थी वियो आहे, नानी बि जुदा थी वई आहे। बाबू अलीउल मुर्तज़ा त महिरबान आहे, वॾा थियनि पिया अञा नंढा हा, मदीने पाक जे घिटनि में हलंदा हा, रांदियूं खेॾंदा हा। हज़रत सिद्दीक़ जो दौर, उमर सुहिणे जो दौर, उस्मान जो दौर, हैदर करार जो दौर गुज़री वियो। हज़रत अलीउल मुर्तज़ा खां पोइ 6 महीना इमाम हसन जी ख़िलाफ़त हली आहे। उन खां पोइ यज़ीद ख़ुदा जो पिटियल बानू लानती बानू आयो, उन दावा कई त मां हक़दार आहियां, डंडो खणी वेही रहियो। जाबिर हो ज़ालिम हो, बेखौफ़ हुयो, उन जो किरदार कहिड़ो हो तव्हां पाण ॿुधो, पाण फ़ैसिलो ॾियो। शराब पीअंदो हो, ज़िना कंदो हो, कुत्ता ऐं रिछ धारींदो हो। जाॻो था, कंहिंजो धंधो आयो हो यज़ीद जो, इन धंधे खां बचो। हुसैन वटि क़ुर आहे, हुसैन वटि निमाज़ आहे, हुसैन वटि मिठे मुहम्मद करीम जी सुन्नत आहे। हुसैन जो कद केतिरो हो, बुत कहिड़ो हो, अंग अंदाज कहिड़ो हो। किताब लिखनि था त विच थरो कद हो। ही जेके साईं जे जोड़ हा, ॾाढा मज़बूत रब ठाहिया हा। चेहरे में एॾी चमक ही जो चिताए निहारे न सघिबो हो। ऐं वरी दिलेर जहिड़ो पीउ शेर तहिड़ो पाण शेर। हथनि जूं तिरियूं कुशादियूं वेकिरियूं ॾिठियूं हो त वंड ॾे त अॾे छॾे खारी न वञे। अहिड़ा हुसैन जा अरबी में शेर हन, वरी ॿिए जलसे ॿुधाईंदोसांव इंशाअल्लाह। वरी हाजी साहिब जलसो थो करे, मौलवी साहिब मोहम्मद पंहिंजे पुट जी पग थो कराए 21 तारीख़ जी ख़ुदा घुरियो जेर आहियूं त इंशाअल्लाह ताला खे 3 जलसा मिलंदा। अमां रुगी गॾु थिजो, अचिजो। इहो न सोच दावत कान्हे का, दावत खे छॾे ॾिजो, घरां मानी खाई मिठे मोहम्मद जे बचड़े जो शान थी। हबीबे करीम जी ज़ात बरकत हुसैन जा अज़ीम निशान हल। हथ प्यारा हा, कहिड़ा हथ प्यारा, जेके मोहम्मद घोट जे गलनि खे हीअं वठंदा हा, नबी जे गिचे में भाकुर पाईंदा हा, चप मुस्तफ़ा जे चपनि खे चुमंदा हा, अखियूं मुस्तफ़ा जे अखि जे साम्हूं मिलंदियूं हुयूं। मदीने वारे घोट ॿिन्ही बचड़नि खे हथनि ते खणी दुआ फरमाई, अल्लाहुम्मा इन्ना हाज़ान इब्नाय व इब्ना इब्नती, अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा। ओ मुंहिंजा अल्लाह, ही मुंहिंजा पुट, मुंहिंजा अलीउल मुर्तज़ा जा आहिनि, पर मुंहिंजा
चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ सुभान ही अल्लाह। मुंहिंजा पुट मुंहिंजे न्याणी का पुट मौला मां इन्हनि सां मुहबत रखां तूं बि रखी न हेॾे ॿुधो पर इन्हनि सां मुहबत जेको रखे उन सां बि मुहबत रख। तव्हां अॼु ही जलसो कयो तव्हांखे मुहबत ई इमाम हुसैन जी या न को तव्हांखे लहणे त कोन वियो न को भक्त हो न शादी ही न काज हो न कंहिं लीडर जी पार्टी तव्हां हुसैन जे मुहबत में कयो। मदीने जे घोट जे हदीस मां दलील मिली वियो त जे हुसैन सां मुहबत रखी उन सां नबी जी मुहबत आहे। जे हुसैन सां मुहबत रखी उन सां अल्लाह जी मुहबत आहे। जे हुसैन सां मुहबत रखी उन सां हुसैन जे जीजल मां खातून जन्नत जे दुआउनि जी छांव शामिल आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे हबीब करीम जो प्यारो बचड़ो हज़रत हुसैन वॾे शान वारो आहे। वॾड़ा हन जवान थिया यज़ीद जो दौर आहे। इमाम हुसैन जी शादी थियल आहे। 3 पुट बि इमाम हुसैन खे ॼावल आहे। भेनरूं भाइर गॾु हुया चओ सुभान अल्लाह। यज़ीद चिठी मोकिली पंहिंजे गवर्नर बेअत वठ माना वोट वठ मञरा कंहिंखां हज़रत हुसैन खां ॿिया ॿाहिरि पर वधीक मां ओॾा न वेंदुसि। हज़रत हुसैन खां जागो असीं छा चवंदा बाबा जेॾां जो वाह लॻे ओॾां साम्हूं सिर बचाइण सुन्नत आहे फर्ज़ फोत थिए त टियो थिए। हुसैन सुहिणे खे गवर्नर ॿुधायो साईं ही ऑर्डर आहे पाण फरमाइनि था साली पैदा नथो थिए झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी। वॾी आवाज़ सां नची ठरी हुई। सुभान अल्लाह। झुक नहीं सकता मुसलमान गैर के आगे कभी। हाय रवा इस्लाम में बस रब्बे का बे का सुजूद। हुसैन झुकंदो न हुसैन अल्लाह जे राह में घुसंदो न जान ॾींदो पोइ हिते हटंदो न। गवर्नर जे दरबार मरवान वेठो हो। ही जेके ॾिठा अथव न कलमा पढ़ो इन जे मोल में लिखियो आहे त यज़ीद हक़ ते हो। लिखत पई आहे मूं मां कोई चरियो छो तव्हांखे छॾियां थो। लिखत पई आहे लिखियो पियो आहे हक़ ते हो वक़्त जो अमीर मोमिनीन हो। अरे अहिड़े तो वारे हमरा खे असीं पेर वारो हणूं। असांजो ईमानात हुसैन निजो हक़ आहे। हथ मथे खणी जा खालिस हक़ आहे। हुसैन क़ुरान सां गॾु आहे। क़ुरान हुसैन सां गॾु आहे। हुसैन असांजो ईमान आहे। हुसैन असांजो यकीन आहे। हुसैन सां असांजो प्यार आहे ऐं जंहिंजो प्यार आहे हुनजो बेड़ो ई पार। हुसैन खे तो छा सम्झो आहे? हुसैन जे बाबे खे तो छा सम्झो आहे? हुसैन जे अम्मा खे तो छा सम्झो आहे? दुरूद मुंहिंजे दिल भर ते पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां पढ़ो वॾी आवाज़ सां पढ़ो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इमाम आली मक़ाम इनकार कयो आहे। वरी के कीअं चवनि के कीअं चवनि। हज़रत हुसैन छो त मां मदीने पाक में ॼाओ आहियां। मदीने पाक में नंढो थी वॾो थियो आहे। मदीने पाक में नाने जी मज़ार आहे। मदीने पाक में अम्मा जी मज़ार आहे। मदीने पाक में भाउ हसन जी मज़ार आहे। मदीने पाक में मासन जी मज़ार आहे। मदीनो मदीनो अल्लाह। पंजाब जे वली कामिल छा चयो चथो दसां कल की खज़ीने दी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दसां कल की खज़ीने दी ए दुनिया रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद भट्टी सेवानी है खैरात मदीने दी। ए दुनिया खादी है खैरात मदीने दी। कोई मिसल नहीं ढोलण दी। सुभान अल्लाह। वाह धरती पर नबी कॾहिं कॾहिं किबला अहिड़ो कर्म थींदो आहे जो सम्झंदो आहे त मदीने में उठ अचनि था काफ़िर
दाखिलो पहुंचे दसा हा कोई मिसल नहीं ढोलण दी